दोस्तों अॼु एक्सपो सेंटर हलूं पिया तव्हांखे किताबनि जो मेलो पिया ॾेखारियूं। असां सां गॾु आहिनि अब्दुल सत्तार अबड़ो साहब ऐं आऊं होस्ट अवेस अकबर गबोल। ऐं अॼु जीअं त किताबनि जो मेलो हिते लॻियलु आहे, काफ़ी सारे रश बि आहे ऐं अॼु आख़िरी ॾींहुं आहे। असां बि काफ़ी देरि सां पहुता आहियूं, काफ़ी रश त हिन महिल निकिरी चुकी आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था एक्सपो सेंटर में तव्हां जॾहिं बि ईंदो त हीअ तव्हांखे जहाज़ ज़रूरु नज़र ईंदो। दोस्तों कराची में ही एक्सपो सेंटर आहे जेको हसन स्क्वायर जे भरिसां आहे ऐं हिते वॾियूं वॾियूं नुमाइशूं लॻंदियूं आहिनि। हाणे हथियारनि जी नुमाइश बि हिते लॻी हुई, उहा असां अनफॉर्चुनेटली अटेंड न करे सघियासीं, न त उहा बि तव्हांखे ॾेखारियूं आहिनि। इंशाल्लाह 2 साल खां पोइ उहा वरी लॻंदी। ऐं ईअं ई हीअ किताबनि जो जीअं मेलो आहे इहो हर डिसंबर में लॻंदो आहे। हिननि जा कुझु पेजिस आहिनि गूगल ते, हिननि जी अपडेट वग़ैरह मिलंदी रहंदी आहे। अगरि तव्हां कराची में रहंदड़ आहियो त हीअ हिननि जा कुझु पेजिस वग़ैरह अगरि तव्हां फॉलो कंदो त तव्हांखे सभु ॿुधाईंदा बाबा फलाणी तारीख़ ते जेको आहे न फलाणो प्रोग्राम आहे। ऐं जीअं हीअ किताब लॻा आहिनि ईअं हिते डिफरेंट जीअं फर्नीचर थी वियो, वरी उनखे अलावा कपिड़नि जो थी वियो, क्रोकरी थी वियो, किचन जो जेको सामान हूंदो आहे, या उनखे अलावा घर जा काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके असां शॉपिंग वग़ैरह कंदा आहियूं न, त उहे बि हिते नुमाइशूं लॻंदियूं आहिनि। ऐं कुझु अहिड़ियूं बि हिते नुमाइशूं हूंदियूं आहिनि जिन्हनि में 50% 60% डिस्काउंट हूंदो आहे। ईअं ई अॼु किताबनि जो मेलो लॻियलु आहे एक्सपो सेंटर में। हिते कुझु अहिड़ा स्टॉल्स आहिनि, हुते 50% डिस्काउंट बि आहे, किथे 20% आहे। हिते डिफरेंट साइंस जा किताब आहिनि, मेडिकल जा किताब, इंजीनियरिंग जा, तव्हांजा सोशल किताब थी विया, कंहिं सब्जेक्ट जा किताब थी विया, केमिस्ट्री, फिज़िक्स, कंप्यूटर, हर तव्हांखे किताब जेको आहे हिन मेले में मिली सघे थो। ऐं अगरि तव्हां कराची में रहंदड़ आहियो न त तव्हां हीअ अटेंड करे सघो था। जो हिननि जी न का टिकट हूंदी आहे, न छा जेके लिमिटेड कुझु अहिड़ा जीअं हथियारनि वारी नुमाइश हुई त उन्हनि जी टिकट त कान हुई, लेकिन उन्हनि जो प्री रजिस्ट्रेशन वग़ैरह हुई, काफ़ी सारियूं उन्हनि जो थिए पियो पुछा गछा थिए पई। हाणे दोस्तों हीअ मुख़्तलिफ़ स्टॉल्स आहिनि हिते, जीअं 50% डिस्काउंट हुयो। ईअं अहिड़ा सिंधी जा बि कुझु असांखे मिलिया जेके बुक्स वग़ैरह हुया, सिंधी जा शागिर्द बि असांखे कुझु मिलिया। हीअ दोस्तों अल्लाह वाला अथव, तव्हां कॾहिं इहो नेट ते सर्च कंदो, अॻिते हुन नालो मां विसरी वियो आहे, अल्लाह वाला बराल हिन एंड में ईंदो आहे। हिन वॾा स्कूल खुलिया आहिनि कराची में, कंप्यूटर जो वॾो हिन जो कमु आहे, फ्री ऑफ कॉस्ट माण्हुनि खे पढ़ाईंदो रहंदो आहे। ऐं इहो हिकिड़ी तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिन एक्सपो सेंटर में कुझु अहिड़ा बि मेला लॻंदा आहिनि जिन्हनि में कराची में जेके वॾा वॾा फ्री ऑफ कॉस्ट कोर्सिस थींदा आहिनि कंप्यूटर जा, शॉर्ट कोर्स जीअं थी विया न, उन्हनि जो बि मेलो हिते नुमाइश लॻंदी रहंदी आहे। त उन मां फ़ाइदो इहो पवंदो आहे त जेको नुमाइश में वेंदो आहे उन खां वरी उहे डिस्काउंट कंदा आहिनि। ऐं हिननि मेलनि जो जेको ॾींहुं हूंदो आहे ख़ासि करे सैटरडे ऐं संडे इन्हनि जो रखियो वेंदो आहे। हीअ हिकिड़ो स्टॉल हुयो, हिन शॉप ते माना तमामु ज़बरदस्त क़ुरान शरीफ़ जा किताब मिलनि पिया। ऐं साईं हीअ अब्दुल सत्तार रबड़े साहब सां असांजी कंपनी जेका तमामु ज़बरदस्त लॻंदी आहे, सदाईं एजुकेशन ते असांजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे, तइलीम ते, ऐं काफ़ी सारा सोशल इशूज़ ते असांजी ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। दोस्तों हाणे असां वापसि पिया हलूं ऐं तव्हांखे वापसी जा एक्सपो सेंटर जो ॿाहिरियों बि सीन ॾेखारींदासीं, ॾाढो सुठो ज़बरदस्त बहितरीनु सीन लॻो। ऐं दोस्तों एक्सपो सेंटर जा थोरो तव्हांखे ॿाहिरां सीन ॾेखारियूं था, तमामु बहितरीनु हिते माहौल हूंदो आहे। ऐं इस वीडियो खे बि फास्ट कयो आहे छाकाणि त वीडियो वरी वॾो थी वञे या वरी तव्हांखे ॾिसण में मज़ो न अचे हा। हिते काफ़ी सारा पार्किंगूं हूंदियूं आहिनि, मोटरसाइकिल तव्हांजी बाइक ते अगरि आया हो त उहा तव्हांजी सही पार्क थियल हूंदी, तव्हांजूं गाॾियूं कारूं पार्क थियल हूंदियूं। हीअ सॼो गवर्नमेंट जो सेटअप हूंदो आहे, तक़रीबन हिते गवर्नमेंट वारा ख़र्चो कंदा आहिनि। जेके स्टॉल्स वग़ैरह करणा आहिनि उहे स्टॉल वारा पाण बि ख़र्च वग़ैरह कंदा आहिनि, जो हुननि जी कुझु फीस वग़ैरह या ईअं कुझु बि शायदि हिते हूंदो आहे। बहरहाल नुमाइश करणु, एडवर्टाइज़मेंट करणु, की शइ ॾेखारणु करणु, इन जा बि हिते पैसा हूंदा आहिनि। हीअं दोस्तों पंहिंजो होस्ट अवेस अकबर की इजाज़त ॾींदा, वरी कंहिं ॿिए वीडियो में कंहिं ॿिए व्लॉग सां गॾु कंहिं ॿी कचहरी सां, ॿी कंहिं अहिड़ी प्लेस सां गॾु तव्हांखे ॾेखारींदासीं। थैंक यू सो मच दोस्तों, अस्सलाम वालेकुम।